या अय्युहल इंसान इन्नका कादिहुन इला रब्बिका कदहन फमुलाकी। सूरह इंशिकाक अल्लाह से चवे तो इंसान तू मूंसां मुलाकात जे लाइ कोशिश कंदो तो रही ऐं कॾहिं तूं अची करे मूंसां मिलंदी। इन मुलाकात खे जेकॾहिं तूं बेहतर बणायो, हुस्न वारो बणायो, जमाल वारो बणायो, कमाल वारो बणायो, बेहतरीन बणायो त तुंहिंजी मंज़िल बि बेहतरीन। पर इन मुलाकात खे तूं ख़राब बणायो, तो ग़लत कम किया, ग़लत तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारी, ग़लत तरीक़े सां पैसो ठाहियो, माल ठाहियो त तुंहिंजी मंज़िल बि ख़राब हूंदी। ज़िंदगी जो मक़सदु पंहिंजे ज़ात खां वॾो हुजे। मूं वटि पैसो हुजे तमामु घणो, माण्हू हेठां हुजनि, बिज़नेस हुजे, कारोबार हुजे, मूं मथे कोई न हुजे, मां वेही करे हुकुम हलायां, उन थींदो वञे। इहा बादशाहनि वारी सोच आहे, इहा अलाह साईं जी सिफ़त आहे। कुल फयकून एतिरो माण्हू मथे खणी वञे पंहिंजे लेवल खे, जंहिंजे ज़िंदगी जो मक़सदु वॾो हूंदो आहे, उहो माण्हू मौत जो ख़ौफ़ बि न कंदो आहे। तंहिं करे तव्हां सभिनी जे ज़िंदगीअ जो मक़सदु जेको आहे उहो वॾो हुजणु खपे। मिसाल तौरु मां मिसाल थो ॾियां अब्दुल सत्तार एदीअ जो। अब्दुल सत्तार एदीअ जो मक़सदु जेको हुयो उहो पंहिंजे ज़िंदगीअ खां वॾो मक़सदु हुयो। अल्लामा इक़बाल जो मक़सदु हुयो पंहिंजी ज़िंदगीअ पंहिंजी ज़ात खां वॾो हुयो। इहो वॾो हुजे, जेकॾहिं इहो वॾो न हूंदो त उहा ज़िंदगी त माण्हू गुज़ारे वेंदो। पोइ तव्हां ज़िंदगी नंढी डिफाइन कयो पंहिंजी, उन में तव्हां ख़ुशि रहंदव बसि। उहो सम्झे थो त मूंखे कुझु करिणो आहे, मां ज़िंदगीअ में कुझु अहिड़ो करण लाइ आयो आहियां जेको ॿिया माण्हू न कनि, मुख़्तलिफ़ हूंदो। तव्हां में जेको हूंदो न, पाण खे क्लास में अकेलो महसूसु कंदो हूंदो, उहो सम्झंदो त मूं जहिड़ो कोई बि न आहे, मूं जहिड़ी सोच कंहिंजी बि न आहे। जीअं मां चुप करे वेठो आहियां, हिते कोई बि नथो वेहे। जीअं मां चुप करे उस्ताद खे ॿुधां थो, कोई बि नथो ॿुधे। जीअं मां चुप करे पंहिंजे कम सां लॻो पियो आहियां, कोई बि न लॻो पियो आहे। दुनिया हुनखे चढ़ियो चवंदी, दुनिया हुनखे चवंदी त हे न मुंहनि में आहे न जेरनि में आहे। दुनिया चवंदी हे फ़क़ीर आहे, को चवंदो हे फ़क़ीर आहे, को कान। को चवंदो त इहो पढ़ी पढ़ी चढ़ियो थी वियो आहे, पढ़ी पढ़ी इहो छा थी वियो आहे, चढ़ियो थी वियो आहे। इन हिकिड़ो असांजो उस्ताद हुयो जंहिं पहिरियां महिनत न कई, पहिरियां हुन गुसायो, इलाही सब्जेक्टनि में फेल थियो। यूनिवर्सिटीअ में हुन अचे जो महिनत शुरू कई त रातियुनि जूं रातियूं बि पढ़ी।